जो माल रिज़्क़ ओड़ो पाड़ो सब खुश है। अल्लाह से तहां के सलामत रखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला इमामिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा लख लख एहसान जै सोहणे करीम रब तवां साखे इंसान बनायो, इंसान बनाए ऐं पंहिंजे सोहणे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती गुलाम बनायो। अज गोठ मोहम्मद सालिह राजपर जे अंदर जश्न ईद मीलादुन नबी सब चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत सा अल्लाह जे ज़िक्र ऐं करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल सजाई वई आ। हिन महफ़िल में अल्लाह जे ज़ात बाबरकात तवां साखे अचण जी, ॿुधण जी, ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आ। इंशाअल्लाह ताला अज़मत मुस्तफ़ा, मकाम मुस्तफ़ा, शान मुस्तफ़ा, मक़सद मीलाद मुस्तफ़ा ॿुधी करे इंशाअल्लाह पंहिंजी दिल ठारींदासीं। दिल चवे थी मुंहिंजी त मीलाद मुस्तफ़ा पहिरीं रबीउल अव्वल खां ॿुधो पिया। 2023 में इन फ़कीर आशिक राजपर ताहिरी इहो अज़म कयो त मीलाद मुस्तफ़ा सां गॾो गॾु मक़सद मीलाद मुस्तफ़ा बयान करणो। ॻाल्हि सम्झ में आई या कोन आई मूंखे ख़बर न आहे। मीलाद मुस्तफ़ा माना हुज़ूर जी आमद, मक़सद मीलाद मुस्तफ़ा, हुज़ूर जे आमद जो मक़सद कहिड़ो हुयो। हाणे तर्जुमो करे ॿुधायमि। हाणे जे ख़ुशि आहियो त मां बयान कयां, जे ख़ुशि न आहियो त बसि पोइ जीअं सदाईं थींदो आहे ईअं मां कयां। छो त मुंहिंजा दोस्त कॾहिं कॾहिं तव्हां आज़माए ॾिसो नंढड़नि ॿारनि खे, नंढड़ा ॿारड़ा कॾहिं कॾहिं मिटीअ में रांदि खेॾंदा आहिनि। ॾिठा अथव कॾहिं रांदि खेॾंदे? पोइ मिटीअ में वरी रांदीका पंहिंजे हथ जा ठाहींदा आहिनि। वो पंहिंजे दुनिया में मस्त हूंदा आहिनि। अकेलो ॿारड़ो हूंदो आहे तॾहिं बि उन रांदीकनि सां पियो खेॾंदो आहे, पियो ॻाल्हाईंदो आहे, पियो कचहरियूं कंदो आहे। केॾी महिल आज़माए ॾिसो तव्हां उन ॿारनि जे रांदीकनि खे छेड़े ॾिसो या भञी ॾिसो, ॿियो त पुॼी न सघंदा पर हू रोअंदा ज़रूर, उन्हनि जी दिलि ॾुखाइजी वेंदी आहे त असांजा रांदीका छो भॻा विया। पर तव्हां चुपड़ी करे कुंड ते बीही रहो त उहे ॿारड़ा रांदि खेॾी खेॾी पंहिंजे दिलि खे विंदुराए पाण उन रांदीकनि खे सुकून सां भञी वरी हलिया वेंदा। ईअं थींदो आहे न मुंहिंजा दोस्त। यानी नंढड़ो ॿार बि बग़ैर मक़सद जे मिटीअ जो रांदीको बि नथो ठाहे त हे हज़रत इंसान अल्लाह जे ज़ात बिना मक़सद कोन ठाहियो आहे। जॾहिं तोखे असांखे अल्लाह बिना मक़सद जे न ठाहियो आहे
त जंहिं महबूब जे करे अल्लाह कायनात बनाई आहे उन महबूब जो बि त को मक़सदु हूंदो न, उन जे आमद जो भी तो को मकसद आ। तो अल्लाह पंहिंजे कुरान करीम ॿुधो, कुरान करीम खोले खोले तो पढ़ा, मीलाद भी बयान कंदुसि, पर मुंहिंजा दोस्त मकसद मीलाद ते कदें कदें गौर कंदा कयो त मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो अचण जो मकसद छा आहे। इंशाअल्लाह ताला थोड़ो तवज्जह कंदासीं त असांजे दिलनि जी जेका दुनिया है न उहा तब्दील थी वेंदी। ऐं तव्हां खां कुछ सवाल थो कयां, छो त मुंहिंजा दोस्त मुंहिंजी तबियत तव्हांखे चङी तरह ख़बर आहे त आम तकरीरुनि खां थोड़ी मुख़्तलिफ़ आहे। ऐं चाहींदो आहियां त 5 मिंट ॻाल्हायूं या 15 मिंट ॻाल्हायूं, जेके ॿ ॻाल्हियूं ॻाल्हायूं कंहिंजे सम्झ में अचनि, उन जे दिल ताईं पहुचनि, उन जो को मक़सद हासिल थिए। ये हेतिरो जेको लखे रुपया ख़र्च कए थो वञे, पुछी ॾिसो स्पीकर वारे खां नूरानी खां त उन घणा पैसा वरिता आहिनि, पुछी ॾिसो मौलवीअ खां त उन घणा वरिता आहिनि, पुछी ॾिसो मूवी वारे खां त उन घणा वरिता आहिनि। देगिन ते इहो ख़र्च ईअं कोन थियो आहे, इन जो हिकिड़ो मक़सदु आहे, इन जो हिकिड़ो मक़सदु आहे। उहो मक़सदु कहिड़ो आहे त सुहिणो करीम रब राज़ी थिए, मदीने जो साईं राज़ी थिए, इहो मक़सदु आहे न। तव्हां हेतिरो पंध करे आयो, बचड़ा छॾे आयो, गोठ छॾे आयो, घर छॾे आयो, छा भत खाइण आया आहियो? हरगिज़ न, सब को भत खाए थो। अमीर खणी रोज़ मुर्गी खाईंदो, गरीब खणी महीने में खाईंदो, पर अल्लाह उनखे बि खाराए थो पियो। कोई भत जे लाइ कोन आयो आहे, सब को आयो आहे त अम्मा आमिना जे लाल जो शान ॿुधण जे लाइ आयो आहे। पंहिंजी दुनिया संवारण जे लाइ, पंहिंजी कब्र संवारण जे लाइ, पंहिंजी आख़िरत संवारण जे लाइ, सुहिणे करीम रब खे राज़ी करण जे लाइ। ख़बरूं सभु पाण खे आहिनि, पर थोड़ो रुगी तवज्जह ॾियारणो आहे उन जे पासे। इंशाअल्लाह ताला चंद घड़ियूं तवज्जह ॾींदासीं, अल्लाह कंदो दिलड़ी ठरी पवंदी वाग मदीने पाक ॾे, चो वाग मदीने तय्यब ॾे वरी पवंदी। छो त आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी, आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी। अहिड़ी बूंद पई बरसी, अहिड़ी बूंद पई बरसी, बरथर में थी बहारी। आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी। ही हेॾो करम थियल आ तुझो अंगल अघियल आ, हेॾो कुर्ब थियल आ तुझो अंगल अघियल आ। तुझी दुआ कबूल थियल आ, सुण तुझी दुआ कबूल थियल आ, तॾहिं थी आ सतारी। आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी, आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी। अॼु ॻोठ मोहम्मद सालिह जे अंदर हेतिरी जमायत जो गॾु थियण, ए तुझे मुझे इबादतन जो कमाल नाहे, ई अम्मा आमिना जे लाल जे दुआन जो कमाल आ। अम्मा आयशा सिद्दीका सुणी फरमाईंदी आ त मां आयशा सिद्दीका खां पुछो त आधी आधी उथी करे मुंहिंजा महबूब कीअं रोंदा हा, मुझा महबूब कीअं दुआऊं घुरंदा हा। अल्लाह जे ज़ात जे दरबार में कंहिंजे लाइ दुआऊं घुरंदा हुआ। कॾहिं भी मुझे करीम आका पंहिंजे बचड़नि जे लाइ ईअं दुआऊं न घुरियूं जीअं मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे गुनहगार उम्मत लाइ दुआऊं घुरियूं। सुनो इमाम हुसैन पाक जीअं दुनिया में आयो, हुजूर जे हंज में आयो, जिबरील पैगाम खणी आयो,
त मुझा महबूब हिन तुझे शहजादे के तुझी उम्मत मैदान करबला में शहीद कंदी। उलमा का बुधी चुका लेकिन पूरी तारीख बुधाए मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी कदे भी हुजूर ई चयो हुजे त मौला मुझे हुसैन जो खैर फरमाए जा, मौला मुझे हुसैन के दुखियो ॾींहुं न ॾेखार जा। कदे हुजूर दुआ गुरु हुजे मौला मुझे हसन जी मुश्किलात आसान कजा। बचड़न के अल्लाह जे हवाले करे मुझे महबूब दुआऊं घुरियूं त रात ॾींहं न गुनहगार उम्मत ला घुरियूं। ओ बेवफा मुसलमान उन महबूब के भुलाइण वारा मुसलमान मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अम्मा आमिना जे वजूद पाक मां मुझा मदीने जा मीर मक्के जे सरजमीन ते आया। अचण सां मुझे मदीने जे मीर पहिरो कम कहिड़ो कयो गोठ मोहम्मद सालिह राजपर जे जामे मस्जिद में वेहण वारो ब आवाज़े बुलंद चो त अचण सां मुझे मुस्तफ़ा पेशानी सजदे में झुकाई हुई। मुझे हुजूर अचण सां छा कयो? जवाब दियो दोस्तो छा कयो? सोच मुझा दोस्त जुलूस कढण सवलो आ, नारो हणण सवलो आ, पर करीम मुस्तफ़ा जे तरीके ते हलण ॾाढो ॾुखियो आहे। याद रख मुझा दोस्त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दुनिया जे तख्ते ते कदम रखण सां पेशानी ज़मीन ते झुकाई। दुनिया सजदो दई चवे सुबहान रब्बियल आला। मुझो मुस्तफ़ा सजदो दई चवे या रब्बि हबली उम्मती। मौला मुझे उम्मत जी पारत हुजई, मौला मुझे उम्मत जी पारत हुजई। करीम मुस्तफ़ा जा दीवानो हुजूर जे मिलाद करण वारो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम मैं पे मिलाद जे घड़ी पहिरीं सजदो ॾई दुआ उम्मत ला घुरी करे। इते जे कदे जुमलो चवा नाराज न थियो। हुजूर फरमा मौला मुझे उम्मत जी पारत हुजे। हुजूर के खबरा मुझा उम्मती ईमान वारा कदे भी मां मुस्तफ़ा जे आमद जी घड़ी कोन विसारे सघंदा। खुशू कंदा जश्न कंदा मां मुस्तफ़ा सजदो ॾई उन्हनि के पैगाम थो ॾियां। जश्न भी कजो खुशू भी कजो पर जॾहिं हय्या अल सला जो आवाज कन ते अचेव सभई कम छॾे अल्लाह जे दरबार में सजदो ज़रूर अदा कजो। मुझा दोस्तो बुनियादी मकसद महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जो मिलाद करण वारन जे ला सादन लफ्ज़न में चवा त मुझो मदीने जो साईं बुधाए रहो आ त मां मुस्तफ़ा जे मिलाद करण वारो बेनमाज़ी नथो थी सके। कंहिंखे ॾुखी ॻाल्हि लॻे मूंखे परवाह न आहे छो त राज पर उहे मथे फरिया हूंदा फिरियल हूंदा न मां बि उन्हनि मां हिकिड़ो हा। लेकिन सच चवणो आहे मुंहिंजा दोस्त सच चए यार रुसे त उको ई रुसण ॾे पर जे फणीअ ॾींदे वार खुसे त उको ई खुसण ॾे। सच इहो आहे त मीलाद मुस्तफ़ा मल्हाइण वारो हुजूर जे मीलाद जो जश्न करण वारो कीअं थो बेनिमाज़ी थी सघे। हुजूर त मीलाद जे महल पहिरीं सजदो अदा कयो आहे बाद में सजदे में उम्मत के याद कयो आ त उम्मती जो भी कम आ त पहिरीं सजदो अदा करे बाद में मुझे महबूब ते दुरूद सलाम पढ़ंदो। नमाज जी पाबंदी कंदासीं। जवाब ॾियो नमाज जी पाबंदी कंदासीं इंशाअल्लाह ताला। हर सूरत में नमाज जी पाबंदी छो मुझे मदीने जे मीर फरमायो नमाज मां मुस्तफ़ा जे अखिन जो ठारा
हुजूर फरमायो निमाज़ मां मुस्तफ़ा जे अखिन जो ठारा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तू असां अज़ान में हुजूर जो नालो ॿुधी करे चवंदा आहियूं कुर्रत ऐनिम बि इस्मिक या रसूल अल्लाह। ओ मुझे अखिड़िन जा ठार मदीने जा ताजदार तू असां महबूब जो नालो ॿुधी अखिड़ियूं ठारींदा आहियूं। अच त मां तोखे क़ुरान अची वियो हां ते ॻाल्हि मुकमिल करे ॾियां त सब खां पहिरीं नबीअ खे ॾिसी कंहिं चयो त ही मुंहिंजे अखियुनि जो ठारा। जागो था त मां क़ुरान करीम जी तिलावत कयां। कहीं सब का पहिरीं चयो त ही मुझे अखिन जो ठारा। अजीजा ने मन वक्त जो बादशाह वक्त जो बादशाह रात जो ख्वाब लहंदो आ सुबह जो सवेर पांजे बादशाही जे तख्त ते अची वेहंदो आ। बादशाह जी तख्त ते वेहंदो आ अज उदास उदास वेठो आ। वजीर मुशीर चैनी तरफन खां वेठा हन निहारे पुछण लगा बादशाह अज उदासी छाजिया। बादशाह चयो हिकड़ो ख्वाब लधो आ। वजीरन मुशीरन पुछो ख्वाब जे करे परेशान चवे तो ख्वाब अहिड़ो आ। जडे वजीरन मुशीरन पुछो बादशाह ख्वाब कहणो आ चवे तो मु ख्वाब लधो आ त मुझे बादशाही जे तख्त के बाह लगी वई आ। मुझो तख्त सड़ी वयो आ मां भी जली वयो हां मुझी बादशाही खत्म थी वई आ। सामो नजूमी वेठा हा। केर वेठा हा? जवाब दियो केर वेठा हा? नजूमी वेठा हा। नजूमी उन वक्त अज जे लफ्जन में जादूगर चऊं त जादूगर वेठा हुया। उन जादूगर नजूमिन चयो ऐ बादशाह जे जान जी अमान मिले उन वक्त में बादशाहन जी मर्जी हुंदी हुई कंहिंजो सिर कलम कराए छडीन कंहिंखे फांसीअ तो लहराए छडीन केर पुछंदो कोन हुयो। इन करे जेको बि अर्ज कंदो हुयो जुमलो चवंदो त बादशाह जान जी अमान मिले। पहिरीं बादशाह वाइदो कंदो हो पो अर्ज कंदा हुया। नजूमिन चयो बादशाह जान जी अमान मिले। बादशाह चयो अमान आ। उन नजूमिन चयो बादशाह तुझो ख्वाब बुधाए रहो आ त कह यार जे यार जो मीलाद थियण वारो आ ऐं तुझी बादशाही खत्म थियण वारी आ। जागो था अजीजा ने मन अज भी तव्हां किताब खोले दिसो ताबीर रुया नालो याद कयो ताबीर रुया ख्वाबन जे ताबीरन जा किताब मुख्तलिफ बुजुर्गान दीन जा पढ़म लिखन था त रबीउल अव्वल जे अचण खां अॻु में 11 महीनन जे अंदर जेकॾहिं को माण्हू ख्वाब ॾिसे त मां रबीउल अव्वल जो महीनो अची वियो आ ऐं आउं खुशू करे रहियो हां। जेकॾहिं बे औलादी आ त यकीन समझे रब उन जी झोली आबाद करण वारो आ। जेकॾहिं बेरोजगारा रोजी तंग थस 11 महीनन जे अंदर ख्वाब में दिसे त रबीउल अव्वल शरीफ अची वयो आ मां रबीउल अव्वल जी खुशी करे रहियो हां। ताबीर रुया जे किताबन लिखियो त उन जे ला खुशखबरी आ त तुझे दुखन जा ॾींहं खत्म रब तुझे रिज़्क रोज़ीअ में बरकत विझण वारो आ। पर जेकॾहिं को बीमार ख्वाब थो ॾिसे त उन जे लाइ शिफ़ा जो दरवाज़ो खुलियो। अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइन था त जेको माण्हू घर पंहिंजे में खुलूस नियत सां हुजूर जो मीलाद कंदो सॼो साल उन जे घर मां रब कंदो कॾहिं ख़ुशिन जो ख़ात्मो कोन थींदो। खुलूस नियत सां मिठा मीलाद के असां सिर्फ सम्झो आ त असांखे नारा हणा हन जुलूस कढणो आ झंडियूं लगाइणियूं हन ऐं बदेगियूं लाहिणियूं हन। जी न मुंहिंजा दोस्त इहो बि मीलाद जो मुंहिंजा दोस्त हिकिड़ो रस्तो आ पर असुल जेको मीलाद आ महबूब जे आमद जी खुशी आ उहा इहा आहे त हींअर कम कारियूं करे जेॾी महिल ॻोठ मोहम्मद सालिह राजपर वारा थक
किजी पवंदा पो इए न थे त वनी को बेड ते टुटरो को वनी खट ते टुटरो को एसी हलाए अज त निंड कर पो सुभाणे 12-1 बजे उथी दिसंदासी ए चरियो माइट आयो इन्हे ब आधी करे छडी न इए न कर कम कार करे मीलाद जे हिन सजी कम मां वांदो थी अज रात यार जे हवाले करे छड वुजू हूंदो न त वुजू करे सभई सुम्ही पवन तू मुसल्लो विछा दुनिया सुम्ही पवे तू मुसल्लो विछा चो त मुसल्ले विछाइण वारन जे लाइ अल्लाह कुरान करीम में फरमाइंदो आ वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा मुझो सुनो करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में ॿुधाईंदो आ त जेके मुंहिंजा बाना हल उहे रात जो मुसल्ले ते बीठा हूंदा हल कॾहिं रुकूअ में कॾहिं सजदन में ॻोढ़ा हो ॻाड़ींदा हल रहमत जा ककर मां रब वसाए छॾींदो हा मुझा सोहना मीलाद पाक के जिया पूरो थी दो दिसी महफिल के मुसल्लो विछाए काबतुल्लाह दे मुहड़ करे बरकातों शुक्राने जो नफिल अदा कर बरकातों नफिल अदा करे मदीने पाक दे मुहड़ो करे मुझे हुजूर ते इश्क मा दुरूदो सलाम पढ़ इए पढ़ महसूस कर तमा पढ़ा पियो मुझो महबूब बुधे पियो एड़ी अंदर में कैफियत पैदा कर एड़ी अंदर में सोच पैदा कर जडे तुझी दिल ऐं दिमाग या गाल कबूल करे वरती त मुझो करीम मुस्तफा बुधी रहो आ बस पो 2 मिनटन में तुझे अखड़िन मां लुड़क लड़ी ईंदा निंड तो के घेरो करे दींदी मुसल्ले ता उठ जान उते लेटी पे जा अखड़ियों बूटे दिस जा त पुनल पेड़ो पाए थो या को न थो पाए मीलाद करे त ॾिस न मुंहिंजा सुहिणा भा मीलाद जे मक़सद के समझी त ॾिस न मुंहिंजा जानी याद रखी छॾ अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि तआला अलैहि अल्लाह जाने का सालिह बाना एड़ा त महबूब जा दीवाना जो महबूब उन्हनि के वेठे वेठे हिन जागंद अखड़िन सां दीदार कराईंदा हुया एडो मुझे महबूब मुस्तफा जो दीवानो मुकाम खां लंघंदा हुया कशफुल कुबूर हुयो कबरन जो हाल ॾिसंदा वींदा हुया पाण ॾिठो हिकड़े मुकाम खां गुज़र कयो हर कबर जे अंदर कलमे जो नूर चमकी रहो हुयो हिकड़ी एड़ी कबर हुई जैमें एतरो नूर चमकी रहो जो उन नूर जे बरकत सा इमाम जलालुद्दीन सोनो फरमाए तो त मुझे अखिन जो नूर ज़ोरीअ बंद थी पियो वने अर्ज़ कयम ओ मुझा करीम रब जे कबर के हेडो नूर वारो बनायो थई इन बानणे जो मुखे दर्शन करा पान फरमाइन था मुझे अखिन जे आडो अल्लाह पर्दो हटायो जवान के डिठ में डाढो कबर में मौज में होयो चयो मास दे खबर कबरूं त बियूं भी आहिन नूर त बियन कबरन में भी आ मगर तुझे कबर जो नूर निरालो आ उन जवाब दिनो के जो इमाम जलालुद्दीन सुयूती के जवाब दिनो मुसलमानो इमाम जलालुद्दीन सुयूती सुने के जवाब दिनो त सभिनी जे कबरन में कलमे वारे महबूब जे आमद जो नूरा तुझे कबर में चवे तो जेडी मल मुझे कबर में महबूब आया त मुझे मुस्तफा मुर्की दिनो मुझे कबर में महबूबन मुर्कियो हुजूर जे मुर्कण जे सदके एडो मुझे कबर में नूरा जो रोशनी खत्म थियण जो नालो ही कान थी वठे
अम्मा आयशा सिद्दीका खुद बुधाईंदी आ त मुंहिंजी सुई गुम थी वेंदी आ, महबूब ईंदा महबूब मुरकंदा मुंहिंजो कमरो ईअं रोशन थी वेंदो आ जो गुम थियल सुई मां आयशा के हथ अचे वेंदी आ। मुझा दोस्त अजीज इमाम जलालुद्दीन सुयूती फरमाइन था, मां उनके अर्ज कयो ऐ अल्लाह जबाना महबूब त मुरकिया पर हुजूर जे मुरकण जो को सबब भी त हूंदो, हुजूर जे मुरकण जो को सबब भी हूंदो। सोने जलालुद्दीन फरमायो उन कबर वारे जवाब दिनो, जी मुझा साईं मुझे महबूबन फरमायो त तू दुनिया में घरों जेडी मल निकरंदो होए जेको माण्हू ॾिसंदो होए उन ला खैर जी दुआ घुरंदो होए। जागो था, दीन समझो मुसलमानो, दीन समझो, दीन जी हकीकत समझो, दीन जे मकसद के समझो। इमाम जलालुद्दीन सुने फरमायो त उन कबर वारे जवाब दिनो त जीअं हुजूर फरमायो जीअं तू घरों निकरंदो होए जेको भी तुझे साम्हूं ईंदो हो इहो न ॾिसंदो हुए त मुंहिंजो ख़ैर ख्वाह या मुंहिंजो दुश्मन पंहिंजो आया पराओ आ, तू अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो है, मौला इन वञण वारे जो ख़ैर फरमाए जा, मौला हिन अचण वारे जो ख़ैर फरमाए जा। अल्लाह जे ज़ात खे तुझे इन दुआ एडी त वणी वई आ जो अल्लाह बि तो ते राज़ी आ, मां मुस्तफ़ा बि तो ते राज़ी थी पयो हाँ। जागो था, हुजूर इए फरमाइश त तू घणा नफिल पढ़ंदो हो इने करे जवाब दे। हुजूर इए फरमाइश त तू तिलावत 10 सिपारा कंदे है इने करे। हुजूर इए फरमाइश त तू हर साल मक्के वींदे है मदीने ईंदे उम्रो कंदे इने करे। हुजूर इए चेस त तो हज घणा कए न मुंहिंजा दोस्त, रोज़ा नमाज चङो कम पर अञा की बियो फहम जैसा पसी पिरीअ खे वो फहम कहिड़ो आ, वो इंसान ज़ात जो प्यार आ, वो इंसान ज़ात जो कदर आ, वो इंसान ज़ात जो एहसास आ। तू बे जो खैर कर त मुझो करीम रब तुझो खैर करे छदे, तू बे जो भलो कर त मुझो अल्लाह तुझो भलो करो छदे। इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा, मदीने जे मीर फरमायो ऐ इंसान तू जमीन वारन ते रहम कर, ॾिस त अर्शन जो धनी तुझे मथा की तो रहमत जा कक्कर वसाए छड़े। मुझे मदीने वारे मीर जे मीलाद जो मकसद चाहे, मुझा मिट्रई पाड़े वारा इजाजत दियो त मां रब जो कुरान पढ़ी तवां खे ॿुधायां। अल्लाह जी ज़ात फरमायो वज़कुरू निमतल्लाहि अलैकुम, मां अल्लाह जे नेमतुन खे याद कयो। इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, जॾहिं तव्हां हिक ॿिए जा जानी दुश्मन थी विया हुयो, भाउ भाउ जो दुश्मन थी वियो, सौट सौट जो दुश्मन थी वियो, मिट मिट जो दुश्मन थी वियो, मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो उन घुटन जे माहौल में तव्हां खां विसरी छो वियो आहे, नसियो त मां अल्लाह छा कयो। फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिमतिही इख़वाना, केड़ो जवान मां अल्लाह मोकलियो, केड़ी सूरत में मां अल्लाह मोकलियो, किए पांजो महबूब तवां दे मोकलियो जो तवां जे इन इंसान जे रूप में जानवरन वारी तब्दील सिफत, इंसान जे रूप में जानवरन वारी सोच के मुझे महबूब पांजे अखलाक सा तब्दील करे, एड़ो त तवां के इंसान बनायो जो कलो को दुश्मन हुयो अज जानी जिगर हिक बे जो दोस्त बणजी वयो। कुरान सचो आचो, जवाब ॾियो कुरान
मां बी आयत कुरान जी इते जो इते पढ़ण थो चाहियां। अल्लाह ताला जे ज़ात फरमायो मता सोची त दिलनि खे तब्दील दौलत जे बुनियाद ते करे सघिजे थो न। मता सोची त तावीज़नि ते मां दिलियूं तब्दील थो कयां, हरगिज़ न भुलियल है। मता सोची त इबादतुनि ते हरगिज़ न। दिलनि जो मालिक मां अल्लाह हां, जंहिंजी दिल चाहींदो हां मां अल्लाह तब्दील करे छॾींदो हां। लौ अनफ़क़त मा फिल अर्द जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम। मुझे अल्लाह फरमायो रूए जमीन खर्च करे छड़ियो, दिलियों तब्दील न थींदियूं। ओ तावीज़न जे मथा मरण वारा भुलजी पयो हई त तावीज़न ते दिलियों तब्दील थींदियूं कोन थींदियूं। मुसल्लो विछाए यार खे राज़ी कर जेको दिलनि खे तब्दील करण वारो मालिक। उन करीम रब जे दरवाजे ते झुकी पो, उन अल्लाह जे दर ते पंहिंजा दुख नहीं सूरन जा हाल और ॾिस त मुझो अल्लाह मुझे मदीने जे साईं फरमायो ऐं अल्लाह जा बाना मुझो अल्लाह ओहो आ जेको तो सा 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। घणन अमड़न खां वधीक ॻाल्हायो, घणन अमड़न खां वधीक 70 अमड़न खां वधीक। हिकड़ी मां जो मिसाल वठ, तोखे हैदराबाद वञणो आ, कराची वञणो आ या मेले ते वञणो आ हालाणी, अम्मा मूंखे पैसा दे, बच्चा पैसा न आहिनि। अम्मा मूंखे मेले ते वञणो आ, दोस्त टोकींदा, बच्चा पैसा न आहिनि। मुंहुं सुॼाई पैसा न आहिनि। कूड़ जो कूड़ जो ऊ करे तो रोवण शुरू कयो। जवाब दे जीजल अमड़ वट को नहा, ओ धारा वठी ॾिनई या को न ॾिनई, सच ॿुधायो। ओ धारा वठी ॾिनई। जीजल अमड़ औलाद जो रोण बर्दाश्त करे कान सघंदी आ, वस भी कोन हूंदो आ। ओड़े पाड़े मां ओ धर वठी बि बचड़े जा गोड़ा बर्दाश्त कान कंदी आ। अखियूं खोल मुसलमान, हे दुनिया जी हिकड़ी अमड़ तुंहिंजा गोड़ा बर्दाश्त नथी करे। जेको 70 अमड़न खां वधीक प्यार करण वारो आ, उन जे दर ते कॾहिं गोड़ा वहाए त ॾिस। अखिन में पानी आने त ॾिस। मुझो सुणो करीम रब कीअं तुझे मथा मेहरबानियूं तो फरमाए त मुझा दोस्त अजीज मुझे हुजूर जे आमद जो ॿियो मक़सद, हिकिड़ो मक़सद नमाज, ॿियो मक़सद कहिड़ो हुयो? दुश्मनियूं ख़त्म करे, झेड़ा ख़त्म करे, नफ़रतूं ख़त्म करे। काथे मुहाजर रहा, काथे अंसार रहा। मुहाजर हुजूर जे इश्क में मक्के में माल छॾियो, मक्के में जायूं छॾियो, मक्के में बाग छॾियो, मक्के में ज़मीनूं छॾियो त महबूब खां मथे बाग बंगला छा कंदा? हुजूर जे पोयां लगी पिया। जीअं मदीने पहुता, मदीने वारनि पंहिंजूं मिड़ई मिल्कियतूं वरी मक्के वारनि जे हवाले करे छॾियूं या न? जवाब ॾियो, जवाब ॾियो मुसलमानो। ख़बर अथव त हा या न चओ? ईअं थियो या न थियो? मां तव्हां खां पुछां थो कंहिंजे करे थियो? मुचो अम्मा आमिना जे लाल जे आमद जे करे थियो। कंहिंजे करे थियो? हुजूर जे आमद जे करे। हुजूर जे आमद जे करे जेके कट्टर काफ़र हुया, जन जे दिलनि में कारियूं पत्थर जड़ियूं दिलियूं थी वयूं, निगाहे मुस्तफ़ा थी वई, उन्हनि जूं दिलियूं रब अहिड़ियूं मेण करे छॾियूं जो हिक ॿिए खे मिल्कियतुनि जो मालिक करे छॾनि। ओ कलमे पढ़ण वारा, तोखे हया नथो अचे? अबन ॾाॾनि खां 7 पीढ़ियुनि खां मुसलमान हई, मीलाद करी तो हुजूर जो आशिक दीवानो हई। बनीअ जे टुकड़े तां भाव भाव सां 5 सालनि खां ॻाल्हाइण लाइ तयार नाहे। सौट सां खाए पिए नथो। ओड़े पाड़े वारे सां सलाम दुआ कोने, रस्ता बन्ना बंद थी विया। हे तुंहिंजी मुसलमानी आहे, हे हुजूर जे आमद मां तोखे फ़ाइदो मिलियो आहे। इहा मुनाफ़क़त छॾे ॾे। जे चवीं थो त मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे, यकीनन आयो आहे, उन दुनिया खे रंग लायो आहे, यकीनन लायो आहे, त पोइ तुंहिंजे कल्ब में न लॻो आहे, माना अञा तुंहिंजे कल्ब क़बूल न कयो।
सच मुसलमान कबूल कर जे दिल इहा गाल न कबूल करे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जो रंग कबूल करे त तुझे दिल में एहसास पैदा थे छाजी दुश्मनी छाजा झेड़ा छाजा झटा सच तय हुआ हुजूर जो मीलाद इए मल्हा जीअं रबीउल अव्वल जो चंड भी है जहीं साब तू कावड़ल हई हली वनी दड़े ते चईसी यार मुझे महबूब जी आमदा हुजूर जे आए अल्लाह दुनिया के रंग लाए छड़िया दुनिया जू तकदीरूं रब बदलाए छड़ियूं अज त हिक बे के सीने सा लायो त रब तुझी भी तकदीर बदलाए त रब मुझी भी तकदीर बदलाए छड़े हुजूर जो मीलाद करण सिख मुसलमान मुझे आका जे आमद जी खुशी करण सिख मुसलमान त हुजूर जे आमद जी खुशी कभी किया अल्लाह जी जात शल उलमाए किराम के यह समझता फरमाए त अल्लाह जे मखलूक के फकत जज्बाती बनाएण काफी कोने जज्बाती हुजण भी जरूरी आ गैर के देखारणो आ जे जज्बाती न थींदासी त जीअं हेडा सानेहा बुरे हिन भभोर में अज फलस्तीन जे मुसलमानन जो जेको कत्ले आम थी रहियो आ सेहूनी ताकत यहूदी जालिमन जी ताकत इसराइली बदमाश जेके हन मुसलमानन जो कत्ले आम करे रहा हन इस फकत ही फकत मुसलमान हुक्मरानन जी जेका कमजोरी आ तमा दसो चईनी तरफन का यहूदी ऐलान करे बहरी जंगी जहाज बेड़ा पिया मोकलिन असा जा मुसलमान कुंडन में वेही अज भी जवाब उठा जन त इए नथण घुरजे कादे वई ईमानी गैरत कादे वई ईमानी ताकत मुसलमान आयो जरूर पर सच्ची बात रुगी कलमे पढ़ण वारा मुसलमान रहा हूं ईमानी गैरत खत्म थी वैया वरना मुझे मदीने जे मीर फरमायो त मुसलमान जो भावा हुजूर फरमायो दुनिया जे अंदर तमाम मुसलमान एक जिस्म जे मिसाल हन जिस्म जे कहीं भी हिस्से के तकलीफ इंदी आ सजे जिस्म जी निंड हराम थी वेंदी आ अज तू असा सुकून जी निंड था कयो खबर ॾिठी सी अखबार अच्छा 200 फलस्तीनी मरी विया अल्लाह रहम कंदो अंदर में जूं भी कान चुरी अख आली भी कान थी मौल दौलत त न ॾेई सघियासीं मिल्कियत त न ॾेई सघियासीं मुंहिंजा दोस्त वञी त कोन सघियासीं पर अंदर वारो ज़मीरी कोन जागियो जो बगोड़ा लुड़क लाड़े चयो मौला मां गुनहगार कमजोर हां पर तुझे महबूब जो उम्मती हां मुझे मुस्तफा जे उम्मतन जो न्याणियों अज उन्हनि जो इज्जतूं बेदर्दी सा नीलाम थी रहियूं हन मासूम बचड़ा कत्ले आम थी रहियो आ ओ मुझा करीम रब मुझी दुआ कबूल कर फलस्तीन जे मुसलमानन जी गैबी मदद फरमा एतरो त करे सघींदो मुसलमान चा थी वियो तोखे एतरो भी नथो करे सघी त पोइ तुंहिंजी ईमानी गैरत काॾे वई तुंहिंजी ईमानी ताकत काॾे वई ओ मुसलमान याद रखी छॾ रोई त सघी थो अल्लाह जे दरबार में हथड़ा त खणी सघी थो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में पंहिंजे मुसलमान भाइरनि जे लाइ दुआ घुर अल्लाह ताला उन दुआ जे सदके उन्हनि जो त बेड़ो पार कंदो पर रब तुंहिंजो भी बेड़ो पार करे छॾींदो जागो था सोचींदा हूंदो त अॼु ही राज पर छा थो चवे अंदर में सूर आहे जेको सलिया तव्हांखे सुठो थो लॻे या नथो लॻे मूंखे ख़बर कोन्हे का पर मां पंहिंजे अंदर जो सूर सलिया थो सलाद पढ़ो त मुंहिंजे थे ॻाल्हि छॾी मां उहा ॻाल्हि शुरू कयां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रात ॾींहं माण्हुनि सां गॾु गुज़ारियो त मूंखे ख़बर आहे त फितरत छा आहे मूंखे ख़बर आहे हिकु नात पढ़ंदुसि सभई वरी झूमण में शुरू थी वेंदो मूंखे ख़बर आहे पढ़ण बि अचे थी लेकिन मुंहिंजा दोस्त अंदर जो दर्द काॾे वेंदो ही अंदर जी बाहि काॾे वेंदी ही हक़ काॾे वेंदो ही सच काॾे वेंदो हे इंसानियत काॾे वेंदी जेका सां निकिरी चुकी आहे 5 रुपया ॾेई करे नची कुॾी करे जेकॾहिं मूं पंहिंजे नफ़्स खे राज़ी कयो
खुदा जो कसम मुखे खुदा कदे भी माफ़ को न कंदो। खुदा मुखा जरूर पुछंदो त ऐ राज पर मां अल्लाह जे ज़ात तोखे इज्जत वारी कुर्सी ते विहारियो हो। हज़ारे तोखां वधीक दौलतमंद हुया, सुहणा हुया, इल्म वारा हुया, उन्हनि हेठि वेही तोखे ॿुधो। छा तोखां विसरी वियो त मां पंहिंजे रब खे राज़ी करण लाइ कुझु उन्हनि खे ॿुधायां, पंहिंजे महबूब जो दीन उन्हनि खे कुझु ॿुधायां। मुस्लमान ड्रिजां थो ख़ुदा जे ख़ौफ़ खां। ज़िंदगीअ लाइ केतिरा ॾींहं मूंखे तव्हां खां वधीक पंहिंजी आख़िरत प्यारी आहे। बसि मां अर्ज़ु कंदुसि त इहो दिलि में अज़म कयो त रबीउल अव्वल जे महीने में जे अंदर में तब्दीली न आई, पक सम्झ त तो हुज़ूर जे आमद जी ख़ुशी कान कई। बसि हिकिड़ो ई जुमिलो चई छॾियो, हिकिड़ो ई जुमिलो चई छॾियुमि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। क़ल्लत हुरूफ़ हा कसरत मानी हा। नंढड़े जुमिले में माना वॾी चई छॾी अथमि। जे 11 महीना बि तूं ईअं ई हुए, रबीउल अव्वल में भी तू ईअं ई हई त पोइ तो रबीउल अव्वल जे रबीउल अव्वल पहिरीं बहार। बहार जी माना छा आहे? वण जा जेके किना पण छणी विया उते गुल निकिरी शुरू थी विया। बहार जी माना छा है? चईनी तरफन का रुगी खुशबू खुशबू हुजे। बहार जी माना छा है? किथों भी सुकल पन्नु नजर न अचे। बहार जी माना छा है? केॾों भी बदबू नजर न अचे, गुलनि गुलनि जी खुशबू नजर अचे। जी मुंहिंजा दोस्त, तू ही गुल दुनिया वारा न, तुंहिंजो हिकिड़ो गुल तुंहिंजे अंदर में भी मौजूद आ, तुंहिंजे दिल में भी मौजूद आ। जे उन मां अॼु भी बदबू थी अचे, बदबू मां मुराद कंहिंसां कावड़ियल ही परचाइण लाइ तयार नहीं, कंहिंसां ॻाल्हाई नथो ॻाल्हाइण जे लाइ तयार नहीं, कंहिंजो हक़ थई उनखे ॾियण जे लाइ तयार नहीं, को रुसायल थई उनखे परचाइण लाइ तयार नहीं। जे अॼु भी तुंहिंजी उहा ई कैफ़ियत आ, पोइ माफ़ कजां, भले तो 5 लख मीलाद ते ख़र्च कयो, पर तो मीलाद कयो कोन्हे। गाल सच्ची हो तो मीलाद कयो कोन्हे। मीलाद उन ॾींहुं समझजा त मूं कयो आहे जंहिं ॾींहुं तुंहिंजे अंदर में तब्दीली अचे ऐं अंदरों आवाज़ अचे त मुंहिंजो मुस्तफ़ा त रुठलनि खे परचाइण आयो हो, मुझो महबूब त विछड़लन के मिलाइण आयो आ, मुझो करीम आका अल्लाह जी मखलूक जेका तस्बीह मां दाणो दाणो थी बिखरी वही, मुझे करीम मुस्तफ़ा उन 100 जो 100 दाणन के तस्बीह में मिलाए गड कयो या न कयो? जवाब दे मुसलमान। त हुजूर जो मीलाद करण थो चाही, मीलाद जे हकीकी उन रंग ऐं रूप ऐं रूह के ॾिसण थो चाही, त खुदा जे वास्ते ईअं मीलाद कर। पोइ ॾिस त तोखे मुस्तफ़ा करीम जो दीदार घर वेठे थिए थो या नथो थे। मदीने वजण काफ़ी ना है, मक्के वजण काफ़ी ना है। सजी जिंदगी केतरा मदीने वेठा हन, सजी जिंदगी हुजूर जे साम्हूं अबू जहल हुयो कोन हुयो? जवाब ॾियो। अबू जहल सुबह शाम ॾिसंदो हुयो, अबू लहब सुबह शाम ॾिसंदो हुयो, उतबो शैबो सुबह शाम ॾिसंदो हुयो, मगर ॾे ख़बर सलमान काथों हलियो? चो फारस मां हलियो। सुनो बिलाल काथों हलियो? चो हबश मां हलियो। काथे हबशा काथे फारसा? महबूब मक्के में। चो भलाई जहीं जे भागन में ओहो असली न भूलबो आ, भलाई जहीं जे भागन में ओहो असली न भूलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ, उन जो रूह बे कहसा कदह भी कोन रलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। मुझे मदीने वाले मीर जा दीवानो जरा गौर कर, अल्लाह जी जात बाबरकात जेके भी पांजे महबूब जे आमद जो मुझा दोस्त अजीज इत्तला ॾियणु चाहींदो आ। अल्लाह ताला कंहिंखे कंहिंखे अता फरमायो। ये ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं, वो ॻाल्हि पूरी कयां जेका खई हम, जेका ॻाल्हि खई हम पूरी कयां, छॾे ॾियां धमे पूरी कयां। बादशाह ख्वाब ॾिठो, बादशाह ख्वाब ॾिठो, मुंहिंजो तख्त तबाह थियण वारो आ। नजूमिन चयो को अचण वारो आ। बादशाह कंध हेॾे करे चयो कंहिंजे
अचण सां मुंहिंजो कहिड़ो ताल्लुक आहे, कंहिंजे अचण सां छा थींदो, मुंहिंजे ख्वाब जो तबीर ॿुधायो। नजूमिन चयो केरु अचण वारो नाहे, अल्लाह जो को महबूब अचण वारो आहे, अल्लाह जे कंहिं महबूब जो मीलाद थियण वारो आहे। जॾहिं ख़ुदा जो को प्यारो ईंदो आहे त फिरौनी ऐं तागूती क़ुवतूं उन जे आॾो बीही कोन सघंदियूं हने। जॾहिं फिरौन जे कननि ते आवाज़ पियो, नजूमिन खे निहारे चई वरी जुमिलो चइजो छा पिया चओ। नजूमिन चयो त हा हा, हे तुंहिंजी तागूती बादशाही, हे तुंहिंजी ज़ुल्म जी बादशाही, हे तुंहिंजी हठ धर्मीअ जी बादशाही। को अहिड़ो जवान अचण वारो आहे जंहिंजे अचण सां दुनिया खे रंग लॻण वारो आहे। तुंहिंजी बादशाही ख़त्म थियण वारी आहे। बादशाह देर न कए आर्डिनेंस जारी कयो। उन जो उन मल भला सवली सिंधड़ीअ में चवां, बादशाह हुक्म जारी करे छॾियो। अल्लाह क़ुरान में उन जो ऐलान करण फरमायो। उन बादशाह ऐलान कयो, अल्लाह कुरान करीम में ऐलान फरमायो, इन्न फिरऔन अला फिल अर्द वजअल अहलहा शियअन यस्तदइफु ताइफतम मिनहुम युज़ब्बिहु अब्नाअहुम व यस्तहयी निसाअहुम इन्नहु कान मिनल मुफसिदीन। छा पढ़ियुमि चो रब जो क़ुरान? जवाब ॾियो छा तिलावत कयुमि? अल्लाह जो कुरान। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो, उन वक्त जे बादशाह फिरौन आर्डिनेंस जारी कयो। उन ऐलान कयो त जेको अचण सां मुंहिंजे तख्त खे तबाह कंदो, ओ मुंहिंजे एजेंसी, हर मुल्क जूं एजेंसियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजे एजेंसियुनि खे हाई अलर्ट करे छॾे त मुंहिंजे हिन बादशाहीअ जे अंदरि पुटड़ो ॼमंदो वञे, कत्ल कंदा वञो, न्याणी ॼमंदी वञे, छॾींदा वञो, न हूंदो बास, न वॼंदी बासिरी, पुटड़ो बचंदो ई कोन त मुंहिंजे हुकूमत खे केरु ख़त्म कंदो। उन भाड़े खे कहिड़ी ख़बर त जंहिंखे रब रखंदो आहे उन खे कोई कोन चखंदो आहे। सुभान अल्लाह। अजीज़ाने मन, अल्लाह जे नबी जो मीलाद कायनात जे अंदर जॾहिं कंहिं बि रुक रहण चाहियो त चओ उन जो नालो फिरऔन। छा नालो आहे उन जो? फिरौन। छा खे पे रोकई? मूसा कलीमुल्लाह जे अचण खे, नबी जी आमद खे असां मीलाद चवंदा हो न। छा खे रोकई? चो कलीमुल्लाह जे मीलाद खे। कलीमुल्लाह जे मीलाद खे रोके रहियो आहे। अज़ीज़ा ने मन जेतिरो चवी मां हाणे क़ुरान करीम पढ़ंदो हलां। सूरह कसस सॼी मुंहिंजे आॾो हीअं खुली पई आहे। मां अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ां या तोखे तर्जुमो कंदो जल्द में ॿुधाईंदो हलां, मंज़िल जे कंहिं कुंड ते हली पहुचायां। उन फिरौन ऐलान कयो, पुटड़ा कोहंदा वञो, न्याणियूं छॾींदा वञो। मुंहिंजा दोस्त पुटड़ा कोहंदा वया, एजेंसियूं नाकाम थी वयूं। अल्लाह जे हुक्म सां सलामतीअ सां हज़रत मूसा कलीमुल्लाह अची वियो। नजूमिन दाह कई, बादशाह तुंहिंजूं एजेंसियूं नाकाम थी वयूं, मीलाद थी वियो थई, जवान अची वियो थई, तुंहिंजी बादशाहीअ खे तबाह करण वारो अची वियो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक। बादशाह ऐलान कयो, सख्ती सां ऐलान कयो। एजेंसियुनि खे चयो कहिड़े क़िस्म जूं एजेंसियूं? वरी एजेंसियूं मुंहिंजा दोस्त डोर टू डोर, घर घर में, दर दर ते वञी हर शइ खे खोलण शुरू कयो। हज़रत मूसा जे अमड़ ॾिठो त एजेंसियुनि वारा अची विया आहिनि, मुंहिंजे बचड़े खे ज़बह कंदा। ॿी का ॿाहिरि न ॾिठई, तनूर ॾिसी करे तनूर जे अंदरि मूसा कलीमुल्लाह खे छॾे मथां ढकण ॾेई छॾी। एजेंसियुनि वारा घुमंदा वया, पर
जदे तनूर जे आडो पहुता चो मुझो अल्लाह ओहो जदे महबूब मक्के मां हिजरत करे मदीने दे अचन पया त पोया दुश्मन अची वया उन गार ते भी पहुता अल्लाह होते सूते उनके देखाड़ न चाहो कोरीड़े यारी हणी छड़ी रब अखन जे हुंदे के अंधो करे त उन जे आडो का वडी गाल कान्हे का बेशक मुझा दोस्त अजीज सभई एजेंसियों घुमी फिरी बादशाह ते तो को आहे ही कोन